नाज़रीन, सिंध हुकूमत तरफां इंडस अस्पताल के बजट जारी न थियण जे करे ऐं मुलाज़िमनि जूं पगारूं न थियण करे अॼु मुलाज़िमनि तरफां हिकु वॾी रैली इंडस अस्पताल खां निकिरी जेकी डीसी चौक ते पहुती आहे। अचो त इन बाबति हाल अहिवाल वठूं। जी बेसिकली जो सिंध गवर्नमेंट असो नेक्स्ट 4 साल जो बजट अप्रूव किया है 2026 ताईं। फाइनेंस सेक्रेटरी फर्स्ट नोटिफिकेशन भी कढी है, जो फर्स्ट जगह ट्रांच हुई रिलीज थी वही, पर हेल्थ सेक्रेटरी उनके होल्ड करे वेठो है फॉर अननोन रीजन्स। हाँ जैसे करे हिते जो स्टाफ का अलावा असो पेशेंट केयर भी कंप्रोमाइज़ थे पे, दवाउन की खोट है, स्टाफ के 2 खां 2.5 महीना थिया सैलरी को मिली है, जैसे करे सख्त परेशानी जो शिकार आयूँ। असांजी अपील है, असां वी आर वेरी पीसफुल पीपल, असां हेल्थ केयर वर्कर्स आयूँ, असो बो को एजेंडा कोने, जो असो जायज़ मुतालबो है वो इमीडिएट बेसिस से मनियो वने। सिंध इंडस हॉस्पिटल जो बदीन की आवाम की लाइफ लाइन है वह रिलीज कई वे, ताकि हिते जी आवाम के वध में वध सेहत की सहूलतूं मिली सकन। धरणे में असांजी अपील है तो गुज़िरियल 3 महीनन का इंडस हॉस्पिटल जो अमाउंट बंद है, तो सिंध गवर्नमेंट के असां अपील था कयूं, सिंध सेक्रेटरी के असां अपील था कयूं तो इन्हनि जो अमाउंट इन्हनि खे ॾिनो वञे, इन्हनि जूं पघारियूं जारियूं कयूं वञनि। महिरबानी। बिल्कुल असां मुख़्तलिफ़ जो 3 महीनन का असांखे हिकिड़ी सैलरी न पे ॾिनी। हिकिड़ो तो बदीन जी एॾी इंतज़ामिया जेका नाइल है, जेका एतिरी है, जेके 3 महीनन का जेके 1200 घरनि जा हिकिड़ा फ़र्द जेके वेठा आहिनि कमु पिया कनि, उन्हनि लाइ पुछण लाइ को तयारी न आहे। इंडस जी हेॾी वॾी जेका मैनेजमेंट है, उन्हनि जी उते बजट जेका रिलीज़ न पई कई वञे, उते फाइल ते वञे थो कामोरा सिस्टम, जॾहिं त इहो त कामोरा सिस्टम त करे ख़तमु थींदो ई कोन। असांखे एतिरो मजबूर कयो वियो, कल्ह असां जेको हुयसि सभु जेके ओपीडी जेके सिस्टम थींदो आहे ओपीडी बाइकाट कयो, ओपीडी बंदि कयो आहे। अॼु हिकिड़े एमरजेंसी खे छॾे करे जेके बि असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ओटी एमरजेंसी हलेसि पियो, उनखां अलावा जेको बि सभु असां पंहिंजो ओपीडी बंदि कयूं आहिनि। उनखां अलावा अस्सलाम वालेकुम, असां बदीन इंडस वारा एहतजाज कयूं पिया हिते। असांखे 3 महीननि जी पगार कोन ॾिनी वई आहे ऐं 6 महीननि खां असांजो इंक्रीमेंट कोन साइन थियो आहे। इन करे असां हड़ताल कयूं पिया। असांजा जेका ग़रीब मुलाज़िम आहिनि वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि, उन्हनि खे खाइण पीअण लाइ का शइ कोन्हे। वीचारनि खां खीर वारा खीर कोन पिया ॾियनि, राशन वारा राशन कोन पिया ॾियनि। उहो सफ़ा मजबूर थी अॼु असां रोडनि ते निकिता आहियूं ऐं असांजो एहतजाज जो धरणो असां वधंदो वेंदो। महिरबानी करे असां हेल्थ सेक्रेटरी खे चऊं था, महिरबानी करे असांखे बजट रिलीज़ कई वञे ताकि असां ग़रीब माण्हुनि जी गदीन माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। महिरबानी। जी तो असां तव्हांखे पहिरीं बस जस्ट इंटरव्यू ॾींदा अची विया, पर असांजो को मसलो हल कोन पियो थिए हेसी ताईं। असीं हींअर गार्डन में भाइरनि भेनरनि सां गॾु कहिड़े हालतनि में असीं वेठा आहियूं। असांखे ख़बर आहे असीं फीमेल थी असीं रोडनि ते अची पिया आहियूं। असांजा भाउर, असांजा भेन, असांजा माउ पीउ छा उन्हनि तां गुज़रंदो हूंदो, उहे सोचींदा। ठीकु आहे, असांखे 3 महीननि खां सैलरी कोन मिली आहे, असांखे बजट रिलीज़ कोन थी गवर्नमेंट जे तरफ़ां। आख़िर छाजे लाइ? छो त असां वटि को ॿियो को बैक सपोर्ट कोन्हे, असांजी कुझु बि कोन्हे। असांजा ॿार स्कूलनि खां निकालंदा वञनि पिया, छाजे लाइ? 3 महीननि जी फीस पेंडिंग में असांजी। असांजा ॿार हाणे इम्तिहाननि में विहारण नथा सघनि ऐं ॿी ॻाल्हि आहे असां वटि राशन कोन्हे घर में, असांजो चुल्हो नथो भरी सघे हींअर, छो त असांजा हालात अहिड़ा तंग थी विया आहिनि। असांखे ॾींदो बि केरु, केतिरो ॾींदो? केरु बि कंहिंखे नथो ॾेई सघे। बराए महिरबानी असांजी बजट जल्द मां जल्द रिलीज़ थी वञे ताकि असांजा मसइला हल थी सघनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे, इंडस जहिड़ी नेमत हिते बदी में ॿी का बि किथे बि कोन्हे। जेकर असां हिते इंडस बंदि कंदासीं, असांजे जेका अबोज जेके ॿारहड़ी जा माण्हू, जेके असांजे सिंध जा माण्हू किथे वञी जेको 500 तगारी सिर तगारी में वेंदा, छा उहे अस्पताल में सीज़र कराए सघनि था? छा त असांजे ओपीडी में छा ॿाहिरि इलाज कराए सघंदा? वधीक तव्हां सम्झी सघो था। फैसिलिटी है सिविल हॉस्पिटल, उनखे इंडस हॉस्पिटल जे हैंड ओवर कयो वियो इंडस वारनि जे, पर उनखे प्रॉपर बजट न मिलण ऐं उनखे प्रॉपर फैसिलिटेट न करण जे करे बदीन तमामु घणो भोगे पई। ऐं ख़ासि तौर ते गुज़िरियल 3-4 महीननि खां जेको बजट जो इशू हले पियो, नतीजे में तमामु केतिरा मरीज़ जेके आहिनि, डेली ओपीडी हिन जी हाणे बंदि थी वई आहे, हिन जूं कंटेनर हॉस्पिटल्स बंदि थी वियूं आहिनि। ऐं हाणे अॼु मूंखे ॿुधण में आयो आहे त डायलिसिस सेंटर बंदि करण वारा आहिनि, उनजे करे हिन खे फौरी तौर ते बहाल कयो वञे ऐं हिन जी बजट रिलीज़ कई वञे। इंडस हॉस्पिटल जेका हिते जी जेको ग़रीब आवाम जे लाइ हिकिड़ो बहितरीनु सहारो आहे ऐं घणे अरसे खां पोइ हिते जे माण्हुनि खे थोरी घणी जेका मेडिकल हेल्थ में ऐं जेका मदद या सपोर्ट मिली पए, उन्हीं जो बजट बंदि करणु मुंहिंजी सम्झ में ही हॉस्पिटल जो बजट बंदि करण जे मुतरादिफ़ न आहे, पर बुनियादी तौर ते ही ज़िंदगी जो जेको बजट बंदि करण जे मुतरादिफ़ आहे, जंहिंमें हज़ारे माण्हू हिन ख़िते जा जेके पसमानदा इलाइक़ा बदीन मुसलसिल जेको ॿोॾि ऐं जेको कुदरती आफ़तनि जो शिकार रहियो आहे, उन्हनि
हालतनि जे अंदरि बदीन जे ही बजट जी बंदि करणु इहो वॾे में वॾो नुक़सानु आहे। असां गवर्नमेंट खां ऐं जेके बि ब्यूरोक्रेसी आहे उन खां ऐं जेके बि पॉलिटिकल रिप्रेजेंटेटिव आहिनि उन्हनि खां बि, छो जो ही बुनियादी तौर ते को बि हिन ते को बि सियासी एजेंडा कोन्हे, को बि हिन में ॿिए कंहिंजो को अल्टीरियर मक़सदु कोन्हे। हीअ असांजो हिकिड़ो कॉमन काज़ आहे, ह्यूमेनिस्टिक काज़ आहे। ह्यूमेनिटेरियन ग्राउंड ते ही ग़रीब माण्हुनि जो असांजी एजुकेशन ऐं हेल्थ उहे ॿ फैक्टर्स आहिनि जिन ते को बि कॉम्प्रोमाइज़ कोन्हे। ऐं हिते रोड ते इन करे मुंहिंजो कमु क्लास में हुजणु खपे, हिन डॉक्टर जो कमु हॉस्पिटल में हुजणु खपे, पर इहा कंहिं बि क़ौम जे लाइ वॾे में वॾी बदनसीबी हूंदी जॾहिं हुननि जा डॉक्टर ऐं हुननि जा उस्ताद रोडनि ते वेठा हुजनि। इहा असांजी इज्तिमाही बदनसीबी आहे, त हिन ते का बि कॉम्प्रोमाइज़ न आहे। ऐं असांजी रिक्वेस्ट आहे त जल्दी में जल्दी इंडस्ट्री बजट मंज़ूर कई जेका आहे रिलीज़ कई वञे त जीअं मरीज़नि खे उन्हनि खे रिलीफ मिले। महिरबानी। त हिते जेके एम्प्लॉइज़ आहिनि जंहिंखे काफ़ी महीननि खां पघार या सैलरीज़ न मिली सघी आहे, उन्हनि जा उहे पाण उन जा घर बार सभु फाका कशी जो शिकार आहिनि। ऐं उन खां वॾी ॻाल्हि हिते जेके ग़रीब आवाम जेको अचे थो इलाज जे लाइ, उन्हनि खे वक़्तु सिर इलाज नथो मिले, जिन जो बुनियादी रीज़न आहे बजट जो न हुजणु। असां निगरान सेटअप खे प्लस वज़ीर आला सिंध खां गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी फौरी तौर ते हिन बजट रिलीज़ कई वञे ताकी फाका कशी खां बची सघे। महिरबानी। इंडस हॉस्पिटल जे तरफ़ां बदीन जो जेको धरणो आहे जंहिंमें मेडिकल स्टाफ आहे, पैरामेडिकल लो स्टाफ सभु शामिल आहे। ऐं हीअ जेको इंडस आहे अस्पताल उहा असांजे बदीन जे आवाम जे लाइ हिकु रीढ़ जी हॾीअ जो कमु करे पई। अगरि रीढ़ जी हॾी भॼी पवंदी त माण्हू माज़ूर थी वेंदो। त उन हवाले सां असां गवर्नमेंट खां सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील था कयूं त जेके उन्हनि जा फंड आहिनि उहे रिलीज़ कया वञनि त जीअं मासूम जेके ॿार ऐं जेके औरतूं असांजो माण्हू पोड़ा पीरसनि जो जेको इलाजु थिए थो मुफ़्त में उहे मुअलम था थी वञनि। ऐं असांजा जेको स्टाफ आहे उन्हनि जी पघार बंदि करण सां हुननि जा घर जा चुल्हा विझाइजी था वञनि। त असां पुरज़ोर अपील था कयूं त जेतिरो बि थी सघे त फंड जेको आहे रिलीज़ करायो वञे। नाज़रीन, अॼु इंडस अस्पताल जे मुलाज़िमनि हिकु एहतजाजी रैली कढी DCO चौक वटि धरणो हणी मुतालबो कयो आहे त असांखे गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं जारी न कयूं वयूं आहिनि। ऐं इन इंडस अस्पताल जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त गुज़िरियल 18 महीननि खां असांखे सिंध हुकूमत तरफ़ां बजट जारी न कई वई आहे, जंहिं करे गुज़िरियल 3 महीननि खां मुलाज़िमनि खे पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं काफ़ी शोबा अहिड़ा असीं बंदि करण ते मजबूर आहियूं। अशरफ मेमन, इबरत TV न्यूज़, बदीन।